नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अवां खे ख़बर ॾींदो त नेपरा मुल्क में बिजली जी वॾे ब्रेकडाउन जो नोटिस वठी छॾियो आहे। रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ब्रेकडाउन थियण बाबति NTDC खां रिपोर्ट तलब कई वई आहे। पधिराई में ॼाणायो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे। सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं KP जे अक्सर शहरनि जी बिजली बंदि थी वई आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, सखर ऐं लाड़काणे डिवीजन्स में बि सुबुह 7:30 वॻे खां बंदि थियल बिजली अञा ताईं बहाल न थी आहे। रहवासी परेशान आहिनि। अवां खे अपडेट कयूं त नेपरा मुल्क में बिजली जे वॾे ब्रेकडाउन जो नोटिस वठी छॾियो आहे। रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ब्रेकडाउन थियण सबबि NTDC खां रिपोर्ट तलब कई वई आहे। पधिराई में ॼाणायो वियो आहे। अवां खे ॿुधायो त सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो ब्रेकडाउन थियो। सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं KP जे अक्सर शहरनि जी बिजली बंदि थी वई आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, सखर ऐं लाड़काणे डिवीजन्स में बि सुबुह 7:30 वॻे खां बंदि थियल बिजली बहाल न थी सघी आहे। अवां खे अपडेट कयूं त नेपरा मुल्क में बिजली जी वॾे ब्रेकडाउन जो नोटिस वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾिनो त नेपरा मुल्क में बिजली जे वॾे ब्रेकडाउन जो नोटिस वरितो आहे। जॾहिं त रिपोर्ट तलब कई वई आहे। पधिराई में ॼाणायो वियो आहे त ब्रेकडाउन थियण बाबति NTDC खां रिपोर्ट तलब कई वई आहे। ख़बर अवां खे ॾिनो त सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे। सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं KP जे अक्सर शहरनि जी बिजली बंदि थी वई आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, सखर ऐं लाड़काणे डिवीजन्स में बि सुबुह 7:30 वॻे खां बंदि थियल बिजली अञा ताईं बहाल न थी आहे। अवां खे अपडेट कयूं त नेपरा मुल्क में बिजली जे वॾे ब्रेकडाउन जो नोटिस वठी छॾियो आहे। रिपोर्ट तलब कई वई आहे। ब्रेकडाउन थियण बाबति NTDC खां रिपोर्ट तलब कई वई आहे। पधिराई में ॼाणायो वियो आहे। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे। सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं KP जे अक्सर शहरनि जी बिजली बंदि थी वई आहे। नेपरा मुल्क में बिजली ब्रेकडाउन जो नोटिस वरितो आहे। रिपोर्ट तलब करे वरिती आहे।